सऊदी अरब में वापसी ते कराची में अगवा थियल मिर्जापुर वासी एक जणो घर पहुंची वियो आहे। कुटसम्मा जूणे जो वासी हाजी अहमद जूणे जो ऐं हाजी अमानुल्ला जूणे जो सऊदी में वापस ईंदे फुलुट जो शिकार थिया। जवाबदार ॿिन्ही ॼणनि खे नशो ॾियण बाद हाजी अहमद जूणे जो खे फिटो करे अमानुल्ला जूणे जो खे मुबैना तौर अगवा करे विया हुआ। मुतासिर हाजी अहमद जूणे जो 3 ॾींहनि खां बेहोशी वारी हालत में कराची जे अस्पताल में दाख़िल आहे, जॾहिं त अमानुल्ला जूणे जो बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। उन हवाले से अमानुल्ला जूणे जो बुधायो त हू सऊदी अरब में कमाए वापस कराची पहुता, जिते हुननि रक्षा करायो। रक्षा ड्राइवर के नशे वारो बिस्कुट खारायो और पानी पियारियो, जंहिं बाद हू 2 ॼणा बेहोश थी विया ऐं चिंची रक्षा ड्राइवर संदन लखे रुपयनि जो सामान ऐं रोक रक़म खणी फरार थी वियो। हुन बुधायो त खेसि अगवा करे अणॼातल हंध ते रखियो वियो। 2 ॾींहनि खां पोइ खेसि रोड ते फिटो कयो वियो, जितां हू घर पहुतो आहे। अगवा बाद बाज़ियाब थियल ॻोठाणे जे वारसनि मुतालबो कयो आहे त वाक़े में मुलवस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे फुर थियल सामान ऐं पैसा वापसि ॾियारिया वञनि।